अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो भाई शमशेर तईम। तव्हां ॿुधी रहिया आहियो यूट्यूब चैनल शमशेर तईम। दोस्तों, अॼु थोरो उमर मारी में कुझु गुज़ारितूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। जीअं त अॼु जे नौजवाननि में इहो शौर न आहे जो असांजे सिंध जी हिकिड़ी सकाफ़त आहे गुज़ारितूं उनखे उजागर कनि। सो इन शौर काफ़ी अॼुकल्ह घटि थो माण्हुनि में नज़र अचे। सो इन हवाले सां उन असांजी इन सिंधी सकाफ़त खे हथी वठाइण जे लाइ हिन प्रोग्राम ऐं हिन चैनल जो मूं आगाज़ कयो आहे ऐं उमेद थो कयां त तव्हां दोस्त मुंहिंजो साथ ॾींदा ऐं इनशाला मूंखे भरपूर मोट मिलंदी तव्हां दोस्तनि जी तरफ़ां। त अचो दोस्तो, हलूं था गुजरातनि जी तरफ़। इन खां अॻु में तव्हांखे हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त गुजरातूं ॾींदो बि मां पाण आहियां त भॼींदो बि मां पाण आहियां। ऐं अगरि तव्हां बि मूं वांगुरु पंहिंजी जेको आहे सो हिकिड़ी सिंधी सकाफ़त खे हथी वठाइण में किरदारु अदा करणु चाहियो था त महिरबानी करे मूंखे सपोर्ट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कजो ऐं वीडियो खे शेयर कजो ऐं वीडियो पूरो ॿुधिजो त जीअं दोस्तनि ताईं हिन जी रसाई मुमकिन थी सघे। त दोस्तो, गुज़ारत सुर उमर मारी मां हाणे मारी उमिरि खे चए थी त दा उमिरि ॿोली खे शहर अथई। जीअं त ॾींदो बि मां पाण आहियां, भॼींदो बि मां पाण आहियां। सो इन करे हाणे इहा गुज़ारत तव्हांखे मां भॼी बि ॿुधाईंदुसि। त गुज़ारत चए थी त मारी थी चए उमिरि खे त दा उमिरि ॿोली खे शहर अथई। दादा ॿोली आहे न ऐं शहर आहे नओं कोट। चए थी अदा उमिरि न खे नओं कोट अथई। वरी हिकिड़ी गुज़ारत सुर उमर मारवी मां वरी मारवी चए थी उमिरि खे, चए थी अदा उमिरि तूं त वॾो को शहर आहीं, नरना वांगे थो नार करी। अदा उमिरि तूं त वॾो को शहर आहीं, नरना वांगे थो नार करी। अदा शहर आहे बदीन, नरना आहे राजा ॾाहर ऐं नार आहे भावनी। त मारी थी चए उमिरि खे, चए थी अदा उमिरि तूं त वॾो को बेदी नहीं, राजा ॾाहर वांगे तो भेण वनी करी। वरी टी गुज़ारत इहा बि सुर उमर मारवी मां। त हाणे उमिरि जे ॿाननि खे थी मारवी चए त मारवी जो ॻाल्हाइण आहे ॿाननि सां त शहर त चवे थो पर ज़ात न कंदा। शहर त चवे थो पर ज़ात न कंदा। अदा शहर आहे जोही ऐं ज़ात जान सोहू। मारवी चए थी जो ही त चवे थो सो हू त न कंदा। त दोस्तो, अॼु जे लाइ एतिरियूं गुज़ारतूं ऐं इनशाला सुभाणे वरी कंहिं ॿिए सुर मां या इन ई सुर मां वरी गुज़ारतूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो रखिजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।